गुस्ल नथो अचे, पढ़ण कलमो नथो अचे, ख़बर अबे अम्मा जे अदब ऐं एहतराम जी न आहे, पोइ अल्हम्दुलिल्लाह असांजी जीअं अर्ज़ करे वियुसि हिन शेड्यूल में जेके प्रोग्राम आहिनि इब्तिदा इशा नमाज़ खां थींदी 11 वॻे पुॼाणी करणी आहे त जीअं राति जो सभु को वञी आराम करे वरी सुबुह जो पंहिंजी को नौकरी वारो आहे, को मज़दूर आहे, को पोरियत आहे त वञी पंहिंजे कमकार सां लॻे, छो त रबीउल अव्वल सॼो लगातार असां वटि अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम आहिनि। ऐं सुभाणे मरकज़ी जुलूस जेको गुज़रियल 56 सालनि खां जाम शोर में निकिरे, अधु सदीअ खां वधीक उनखे अरसो गुज़री चुको आहे ऐं उन 56 साला जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मरकज़ी जुलूस मुस्तफ़ा जी क़ियादत असांजे मरकज़ी तंज़ीम उलमा अहले सुन्नत व जमाअत जा आलिम सहुरा कंदा आहिनि। अमां सभिनी खे दावत थी गुज़ारिश न कबी, छो त ही अल्लामा उबैदुल्लाह हैदरी आदिल अशारी जो जुलूस नाहे, सियासी जुलूस में माण्हुनि जी क़ियादत जा नाला खयां वेंदा आहिनि। ही जुलूस मुस्तफ़ा आहे ऐं मुस्तफ़ा करीम जे दीन जा वारिस उन जुलूस जी अॻवानी निगरानी कंदा। अमां सभिनी खे गुज़ारिश आहे त सुबुह जो अल मुस्तफ़ा मस्जिद शाही बाज़ार खां लम्स कॉलोनी ताईं अज़ीम शान सालिया लोन 56 हो जुलूस मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरंदो। पंहिंजे कमनि कारनि खे छॾे करे उन आका जे ग़ुलामी में मुस्तफ़ा या मरहबा जा नारा हणी झूमंदा जॾहिं वेंदो न, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जीअं हबीब मके खां मदीने शरीफ़ ॾांहुं हिजरत करे हुज़ूर आया हा त अवल यसरब हो, उन मदीने जे माण्हुनि रहमतल लिल आलमीन हबीब जे इस्तक़बाल में नंढनि वॾनि ॿोढ़नि पकनि ॿारनि उठनि या मोहम्मद या रसूल चई झंडा खणी करे इस्तक़बाल कयो हो। अव्हां बि या मुस्तफ़ा मरहबा चई उन मदीने जे माण्हुनि जीअं हुज़ूर जे आमद ऐं इस्तक़बाल जा नारा हणंदो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे त मुस्तफ़ा असां खां परे आहे ई कोन। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, बेशक सुहिणो हबीब मोमिननि खे उन्हनि जे जाननि खां बि वधीक वेझो आहे। हबीब वेझो आहे ऐं गुंबद ख़ज़रा मां ॾिसी रहियो आहे त अॼु बि मुंहिंजा ग़ुलाम आशिक़ मुंहिंजे प्यारे उम्मती रुस्तम अली जूणो जे जूणे जे सहन ते मूं हबीब जे आमद जी महफ़िल सजायो आहे। दोस्तों गिरामी चंद ॻाल्हियूं वालिदैन जे हवाले सां अवां जे साम्हूं अल्लाह ताला जे कलाम मजीद जी रोशनी में अर्ज़ रखबियूं। सभई मुंहिंजे आका ते दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो यसअलूनक माज़ा युनफ़िक़ून क़ुल मा अनफ़क़्तुम मिन ख़ैरिन फ़लिलवालिदैन वल अक़रबीन वल यतामा वल मसाकीन वब्निस सबील वमा तफ़अलू मिन ख़ैरिन फ़इन्नल्लाह बिही अलीम। ना तुम ते ॾाढो सुभान अल्लाह पे चयो, क़ुरान नथो वणे अछा ॾाढा जो सुभान अल्लाह। दोस्ताने गिरामी रब करीम जे हबीब मदीने वारे मीर खे अल्लाह ताला ॿुधाए रहियो आहे मुंहिंजा सोना महबूब अव्हां जा प्यारा ग़ुलाम अव्हां जा आशिक़ अव्हां खां पुछनि था सवाल था कनि मुंहिंजा मौला तो जेके असांखे खज़ाना ॾिना नेमतूं ॾिनियूं दिरहम दीनार ॾिना रक़म ॾिनी मुंहिंजा रब करीम तुंहिंजी रज़ा जे लाइ असीं ख़र्च करणु चाहियूं था काथे ख़र्च कयूं। अल्लाह ताला कलाम मजीद में उन जे बहितर इख़राजात जो तरीक़ो समझायो। मुंहिंजा सोना महबूब अव्हां खे इहो ॿुधायो त अव्हां जेकी बि पंहिंजे माल मां ख़र्च कयो अव्वल पंहिंजे वालिदैन ते ख़र्च कयो। कंहिं ते ख़र्च कयो? वालिदैन ते। अॻिते अम्मा
ते खर्च कयो अजद रुस्तम पांजी वालिदा माजिदा जे ईसा दे सवाब जी ई महफिल कराई आ इन खां अलावा सदन वालिद मरहूम सकी मोहम्मद इब्राहिम जे याद में अजीम शान प्रोग्राम थींदो रहंदो आ त अल्लाह ताला बि कलाम मजीद में दस ॾिनो आ मुंहिंजा महबूब जेकॾहिं अवां खां पुछनि छा ते खर्च कयो उन्हनि खे सम्झायो अव्वल जेकॾहिं खर्च करणु चाहियो था रब्बे ज़ुल जलाल फरमायो त पंहिंजे अबे अम्मा ते खर्च कयो अबे अम्मा खां पोइ अबे अम्मा जे माइटनि मिटनि अज़ीज़नि क़रीबनि ते खर्च कयो उन खां टे नंबर ते अल्लाह ताला फरमायो यतीमनि मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि ते खर्च कयो छो त जेका बि भलाई कंदो मुंहिंजो रब करीम अव्हां जे इन सॼे अमल खे ॼाणण वारो आहे ख़बर पई अदा रुस्तम अवां जेकॾहिं अमड़ जे ईसा जे सवाब लाइ ख़र्च कयो आहे न इहो अजायो नाहे हिकु तरफ़ हबीब जे आमद जो मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम आहे ॿिए तरफ़ सदन वालिदा माजिदा ते खर्च करणु मुंहिंजे पाक परवरदिगार कलाम मजीद में सम्झायो त पंहिंजे अबे अम्मा ते खर्च कयो ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो वक़दा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा अल्लाह ताला फरमायो ऐं तुंहिंजे रब इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त उन खां सवाइ ॿिए कंहिं जी बि इबादत न करियो छो हिकु अल्लाह असांजो हिकु आहे ॿिए खे न अल्लाह मञींदासीं इहो मञण सरीह शिरक आहे हिकु अल्लाह असांजो हिकु अल्लाह ताला फरमायो रब जी ज़ात सां कंहिंखे शरीक न बनायो उन खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत न कयो ऐं माउ पीउ सां नेकी कंदा करियो पहिरीं रब्बुल आलमीन शिरक खां झलियो पंहिंजी इबादत जो हुकुम अलॻि इबादत जे हुकुम खां पोइ अल्लाह ताला फरमायो माउ पीउ जी ख़िदमत कयो अबे अम्मा जी ख़िदमत कयो तुंहिंजे हयातीअ में उन्हनि मां हिकिड़ो या भई पोढ़ाए पखे पहचन त उन्हनि खे उफ न चओ तूं छा चवंदो पोढ़ाए ॾिया पोढ़ी ॾिया ॿुधी मर शर्म कर हया कर अल्लाह जो क़ुरान मना थो करे पोढ़ो ज़ाल कुराड़े मुर्स खे सरींदी आहे मुर्स पंहिंजी कुराड़ी ज़ाल खे सरींदी आहे औलाद जो हक़ नाहे त पंहिंजे अबे खे पोढ़ो सजनि माउ खे पोढ़ी सजनि खुदा जे कलाम मजीद ॿुधायो उफ़्फ़िन वला तनहरहुमा अबे अम्मा खे उफ़ चवण जो मक़सद इहो न चओ माना उन्हनि जे साम्हूं को अहिड़ो जुमिलो न ॻाल्हा को अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हा जंहिंसां तुंहिंजे अबे ऐं अम्मा खे तकलीफ़ पहुचे कुरान मजीद पे ॿुधाया रब जो कलाम तो ॿुधाया हबीब जा उम्मतियो अल्लाह ताला फरमायो पंहिंजे अबे अम्मा खे उफ़ न चओ न उन्हनि खे का झिणक ॾे बलक रब्बुल आलमीन सम्झाए रहियो औलन करीमा जॾहिं अबे सां ॻाल्हाईं त पापा चवंदो कर माउ सां ॻाल्हाईं त अम्मा जीजल सॾु कंदो कर छो त अम्मा ऐं अबे जहिड़ो रिश्तो दुनिया में न थींदो अल्लाह ताला ॻाल्हाइण सेखारे रहियो आहे हुकुम करे रहियो आहे पंहिंजे अबे अम्मा सां ॻाल्हायो अदब सां ॻाल्हायो एहतराम सां ॻाल्हायो प्यार ऐं मोहबत सां मिठनि लफ़्ज़नि सां ॻाल्हायो वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमह वक़ुर रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा
ही बि अल्लाह ताला कलाम मजीद में फुरकान हमीद में तोखे असांखे हुकुम फरमायो ओ मुंहिंजा महबूब अमाना के समझायो तो उन्हनि लाइ आजी सां पंहिंजूं बाहूं झुकाए रखनि अबे अम्मा जे साम्हूं इज्जी सां बाहूं झुकाए यानी हर अमल में जियो दोस्त चवंदो न अदा कहिड़ा हाल आहिनि बाहूं वधंदासीं साईं महिरबानी तो करे ये बाहूं अबे अम्मा जे साम्हूं वधियूं आहिनि जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान फरमाए रहियो आहे त उन पंहिंजे अबे अम्मा जो एतिराम कंदो कर अदब सां पेश ईंदो कर छो त अहिड़ो रिश्तो दुनिया में वरी न थींदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन्हनि जे अॻियां मोहब्बत ऐं इमाम ईसा नबी बि ऐं उन्हनि लाइ दुआ घुरंदो रह कहिड़ी दुआ हे रब्बे ज़ुल जलाल पाण थो सेखारे ए मुंहिंजा बाना पंहिंजे अबे अम्मा लाइ दुआ घुरंदो कर रब्बे रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा ए रब करीम मुझे अबे अम्मा ते रहम फरमा करम फरमा आज फरमा ये जिया उन्हनि नंढपण में मुझे मथा रहम कयो हो बाज कई जी चल अम्मा सारे जे मौसम में मिठड़ो पेशाब कंदो हो उनखे सुकल बिस्तरे ते सुम्हारे आले बिस्तरे ते पाण सुम्हंदी हुई जेकर तूं बीमार थींदो होए अबे अम्मा जो आराम फिटी वेंदो हो जी चल अम्मा अबे जा तुंहिंजे मथां एॾा वॾा एहसान आहिनि ऐं अल्लाह ताला उन्हनि जे लाइ फरमायो दुआ घुरंदो कर रब्बना इग़फिर ली वलिवालिदैय वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब ये सजरब मुखे मुझे माउ ऐं पीउ खे ऐं मोमिननि खे हिसाब किताब काइम थियण वारे ॾींहुं माफ़ कजां ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहन अला वहन वफिसालुहु फी आमैन अन इश्कुर ली वलिवालिदैक इलैयल मसीह अल्लाह जो कलाम थो पढ़ा अल्लाह ताला फरमायो असां इंसान खे संदन वालिदैन लाइ ताकीद सां वसीयत कई कमज़ोरी मथां कमज़ोरी सही खेस पेट में सांढियो ऐं 2 सालनि अंदरि संदसि धन छॾायई उन करे ए इंसान तूं तुंहिंजो पंहिंजे वालिदैन जो शुक्र अदा कंदो रह सुभान अल्लाह दोस्त जा थोरा यार तुंहिंजी महिरबानी थैंक्स मेहरबानी शुक्रिया जा मैसेज मोकिलींदे नथा पढ़ायो कॾहिं तो अबे जे साम्हूं कंदड़ो झुकाए अम्मा जे साम्हूं सिरड़ो नवाए अर्ज़ कयो मुंहिंजी अजी जलामा तुंहिंजा मुंहिंजे मथां एहसान ओ मुंहिंजा अब्बा तुंहिंजा मुंहिंजे मथां एहसान ईमान थो चवां अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मूं रब सां गॾो गॾु पंहिंजे अबे अम्मा जो शुक्र अदा कंदा करियो छो त हिक ॾिहाड़े खे मुंडां आखिरी कलमा तव्हांजे साम्हूं अर्ज़ रखंदुसि वतबस्सम ضاحكا من قولها وقال رب أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وحضرت سليمان बाकोड़ीअ जी हिन ॻाल्हि ते मुल्क ते खिली पियो ऐं चई मुंहिंजा रब मूंखे तौफ़ीक़ ॾे त तुंहिंजे उन नेमतुनि जो शुक्र अदा करियां जेके तूं मूं ते मुंहिंजे वालिदैन ते कयूं आहियां ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसानन हमलतहु उम्मुहु कुरबन ववदतहु कुरबा वहमलुहु वफिसालुहु 30 शहरा हत्ता इज़ा बलग अशुद्धहु वबलग 40 सनह قال رب أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وأن أعمل صالحا ترضاه وأصلح لي في ذريتي إني تبت إليك وإني من المسلمين इंसान खे वसीयत कई यानी हुकुम या हिदायत कई त उहो पंहिंजे वालिदैन सां चङो वर्ताव ऐं सुहिणो सलूक करे ख़ासि करे माउ सां
छो त संदसि मां तकलीफ़ सही उनखे पेट में खयो, तकलीफ़ सही खेसि ॼणियो, उनजे पेट में रहण ऐं खीर छॾाइण जी मुद्दत 30 महीना आहे। तव्हांजो जॾहिं हू जवान थिए थो ऐं 40 सालनि जी उमिरि खे